बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। पंहिंजे इरफान बुगियो ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जेके नवां दोस्त आया आहिनि, अॼु असां मौजूदु आहियूं टंडो अलायार शहर जे बाईपास भरिसां। हीअ तव्हां ॾिसो पिया त माशाल्लाह घाटी कड़क जेका आहे सा तयारु थियण ते आहे। शाम जो वक़्तु आहे, हिन पासे सॼो सरसब्ज़ इलाइक़ो आहे माशाल्लाह। टंडो अलायार ज़िलो जेको आहे ज़राअत जे हवाले सां तमामु हिकिड़ी अहम हैसियत वालारे थो सिंध में ऐं पाकिस्तान में। पर मसइलो असां हिते ॿियो खणंदासीं। मसइलो गुज़िरियल 2-2.5-3 सालनि खां जेको सिंध में हले पियो, सिंध जे ग़रीब नौजवाननि जो, उन्हनि ग़रीब नौजवाननि जो जिन वटि न ॾोकड़ पैसो आहे न सिफ़ारिश आहे, जंहिंजे करे हू पास थियण जे बावजूदि नौकिरियुनि जे अहल न थी सघिया, बल्कि न उन्हनि खे नाहिल करार ॾिनो वियो हथ वठी असांजे बाअसर वज़ीरनि पारां। ऐं ॻाल्हि कयां पियो IBA टेस्ट में मास्तरीअ लाइ 33 खां 39 मार्क्स खणी पास थींदड़ उन्हनि सिंध जे हज़ारे नौजवाननि ऐं न्याणियुनि जी, जिन पीपुल्स पार्टी जे वज़ीरनि एसि ताईं जो वॾे वज़ीर जूं ज़्यादतियूं बर्दाश्त कयूं, उन्हनि एहतजाज जॾहिं कयो, जॾहिं पंहिंजे राजधानी वारे शहर कराची पहुता त पीपुल्स पार्टी जे इन्हनि वज़ीरनि जे हुकुम ते, इन्हनि सिंधी पुलिस ऑफिसरनि जे हुकुम ते धारियुनि पुलिस वारनि जे हथां उन्हनि जी तज़लील कराई वई, तशदुद करायो वियो, एसी ताईं जो न्याणियुनि खे बि बख़्श न कयो वियो, उन्हनि जा रवा छिकिया विया। सो हिते कुझु दोस्त अहिड़ा ई असांजा मौजूदु आहिनि। थोरो तादाद आहे, इन्हनि जो तालुक़ु टंडे अलायार सां आहे। हू पंहिंजी जेका एहतजाजी तहरीक आहे, जेको हिननि जो चेयरमैन आहे दीदार लगारी, उनजी अॻुवाणी में जारी ऐं सारी रखंदा अचनि। अॼु हिकु दफ़ो ॿीहर हुन सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था त हाणे नई हुकूमत ठही आहे, पर हे वज़ीर मुशीर साॻिया आहिनि, हाणे छा कंदा। सो पहिरीं भाउ शौकत सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हाणे हिननि जो जेको मसइलो आहे, एतिरो असां जेको गॾु हलूं पिया, जो हाणे सभिनी खे घणनि दोस्तनि खे आउं सुञाणे वियो आहियां। सो शौकत जरवार साहिबु आहे, टंडे अलायार सां वास्तो आहे, ॾाढो एक्टिव आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। पोइ हुकूमत में त तव्हांजो कमु न थियो, लच्छियूं जाम तव्हां खाधियूं, हाणे लच्छियुनि लाइ तयारु आहियो न? साईं बिल्कुलु लच्छियुनि लाइ तयारु आहियूं। पहिरीं त असां उन्हनि खे मुबारकूं था ॾियूं त तव्हां 2/3 मेजॉरिटी खां वधीक सीटूं खणी आया आहियो। हाणे तव्हांखे हिननि सीटूं नौजवाननि ॾिनियूं आहिनि, हिननि वोट ॾिना आहिनि। खणी आया आहिनि या के खणाए ॾिनियूं अथनि? बसि खणी आया आहिनि या खणाए ॾिनियूं अथनि, पर हिकु गवर्नमेंट जे रिकॉर्ड में इहे कटियल आहिनि साईं। त असां हुननि खे मुबारकनि खां पोइ इहो चऊं था त बाबा हिननि ई अवाम अव्हांखे वोट ॾिनो आहे। हीअ जेके सिंध जा शऊर रखंदड़ माण्हू हुआ, इन्हनि ई अव्हांखे खटरायो, को खलाई मखलूक आई कोन हुई। तंहिं लाइ कहिड़ी ख़बर आई हुजे? हा साईं, इहो बि थी सघे थो, छो जो माण्हू अॼुकल्ह सिंध छा पर पूरे पाकिस्तान में इन ई वटि वठा में आहिनि त धांधली असां सां साईं सरदार अली शाह धांधली कई, ऐं जेको सो अवाम सां त अलाए कंहिं धांधली कई आहे ख़बर कोन्हे। बहरहाल रड़ियूं जाम आहिनि। हाणे असांजो इहो ई लाइमल आहे, पहिरीं त असां उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त साईं मुराद अली शाह ऐं साईं सरदार अली शाह खे त साईं अव्हां ॾिठो त 2.5-3 साल खां हीउ कमु जेको सो हाणे तमामु घणो थी चुको आहे, ऐं जेके से अधु 33-39 वारा उस्ताद आहिनि ऐं उहे सैलरियूं खणनि पिया। बाक़ी अधु सिंध जेका आहे त 21,993 उमेदवार हार्ड एरिया जे नाले सां पास करे छॾिया, बाक़ी 19,000 छॾे ॾिना आहिनि। तंहिं लाइ सभ खां फिल फोर असांजी इहा अव्हांखे डिमांड था कयूं त महिरबानी करे 33-39 वारे मसइले खे सीरियस रखो, पर सीरियस वठो, पर जंगी बुनियाद ते हिन मसइले खे हल कयो ऐं फौरन हिननि खे ऑफर ऑर्डर जारी कयो। सिंध हिकु आहे त पॉलिसी हिकु हूंदी, ऐं 33-39 वारा जेतिरा सरदार शाह ऐं मुराद अली शाह जे इलाइक़े जा मोतबर आहिनि, क़ाबिल फ़ख़ुर आहिनि, ओतिरा ॿी अधु सिंध जा बि आहिनि। फ़र्क़ु छा आहे त उन्हनि वटि सिफ़ारिश आहे, उन्हनि जा माण्हू आहिनि। हीअ जेके से ॿियनि बक़ाया MPAs ऐं MNAs जा माण्हू आहिनि, जिन जी अलाए उते ऐवान में वैल्यू कान्हे, अलाए छा आहे। बहरहाल असांजो इहो ई डिमांड आहे त महिरबानी करे हिन मसइले खे फौरन प्रायोरिटी बेसिस ते हल कयो वञे, महिरबानी। अच्छा दादा, तव्हां ॿुधाइजो, तव्हां छा था सम्झो, तव्हां सां कंहिं कई आहे, तव्हांखे छो नज़र अंदाज़ कयो पियो वञे? असां कई आहे त असांजे पंहिंजनि ई कई आहे, को धारिया कोन आया आहिनि। असां बि उन ई सिंध जा रहवासी आहियूं, उन ई सिंध जो डोमिसाइल रखूं था, उन्हनि ई इलाइक़नि में रहूं था जिन इलाइक़नि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत रही आहे। दोबारा उन्हनि खे हिन हुकूमत में अचण ते असां मुबारकबाद ॾियूं था। असल ॻाल्हि इहा ई चऊं था त असांखे हिकु अखि बंदि करे असांखे अलाह जे छो
नज़रअंदाज़ कयो वञे थो ऐं पंहिंजनि जे इलाइक़नि जे लाइ ॿई अखियूं खोले उन्हनि ते महिरबानी कई थी वञे। असां वरी बि सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वरी खटे अचण ते असां चहिरा बि उहा साॻिया आहिनि, माण्हू बि उहे ई साॻिया आहिनि, असां बि उहे ई साॻिया आहियूं। पर हाणे असां थोरी तब्दीली इहा चाहियूं था त पूरी सिंध में हिकिड़ो ई कानून निज़ाम क़ाइमु करे ओवरऑल सिंध पूरी 33 टू 39 ते पास कराए ॾिनो वञे। अच्छा दादा, तव्हां छा था सम्झो? हाणे हुकूमत नई ठही आहे, तव्हां यकी जदोजहद कई पे, हाणे तव्हांजा जेके साथी आहिनि, तव्हां जेके उमेदवार आहिनि जिन एहतजाज कयो पे 33 खां 39 मार्क्स खयूं, हाणे उहे एहतजाज कंदा या बसि हाणे ख़तमु थी वियो सिलसिलो? साईं, असां माठार बिल्कुलु न कंदासीं। असां मुसलसल जदोजहद में रहिया आहियूं ऐं रहंदासीं। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त फिल फोर हिकु सिंध आहे त हिकु पॉलिसी हुजे। साईं मुराद अली शाह कल्ह टियों ॾींहुं असां ॾिठो आहे त जॾहिं असेंबली में ॻाल्हाई पिए, जॾहिं त उते हुन कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त उते असीं साईं खे चऊं था, जॾहिं तव्हां पंहिंजी ते अचो था त तव्हां चवंदा सिंध हिकु ई आहे, ऐं जॾहिं तव्हां पाण इम्प्लीमेंट कयो था कंहिं शइ ते, को नौकिरी वग़ैरह का शइ ते, त उते तव्हां पाण ई ॿिटो निज़ाम था करियो। इहो ग़लति आहे। तव्हां हिकु सिंध में हिकु पॉलिसी रखो ऐं एडुकेशन जहिड़े महकमे में हिकु सिंध हिकु पॉलिसी। साईं सरदार शाह बार बार मुसलसल असां इहे चवंदो आहे त हार्ड एरिया, साईं हार्ड एरिया असांजूं ॿनियूं तव्हां ॾिठियूं आहिनि। हीअ ॿोॾि ॿोड़ियल असां ॿोॾि मुतासिर रहिया आहियूं, असांजूं ॿनियूं बंजर थी वियूं हुयूं। इन खां वधीक कहिड़ा हार्ड एरिया हूंदा? पूरी सॼी सिंध हार्ड एरिया। असांजो हिकिड़ो ई डिमांड आहे, सॼी सिंध खे हार्ड एरिया जे बुनियाद ते जेको आहे, न त पोइ हिकु सिंध हिकु पॉलिसी तहत पूरी सिंध 33 टू 39 ते पास कई वञे। दादा ॿियो तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो, इहो बि तव्हां लाइ चयो वञे थो त तव्हां मार्क्स घटि खयूं, छो जो ई मेरिट ते निज जेका आहे सा साफ़ ऐं शफ़ाफ़ हिकिड़ी टेस्ट थी, ऐं तव्हां मार्क्स घटि खयूं, तंहिंजे करे तव्हां अहल न आहियो जो ॿारनि खे पढ़ायो। तव्हां हुनजो कहिड़ो जवाबु ॾींदो? असां हुनजो इहो ई जवाबु ॾींदासीं, जीअं त जेको आहे सरदार शाह आहे, मुराद शाह आहे, उन्हनि जे इलाइक़नि में छा 27 मार्कुनि वारनि खे ग्रेस मार्कूं ॾेई करे जेको आहे 33 ते आणे करे जेको आहे पास कयो अथनि। ऐं असां इहो ई चवणु चाहींदासीं त इंग्लिश में हिकु कहावत आहे जेका अक्सर आउं रिपीट कंदो रहंदो आहियां, एजुकेशन इज़ नॉट अ नेम ऑफ एनी डिग्री और सर्टिफिकेट दैट कैन शोन टू बी अदर्स एज प्रूफ। द एजुकेशन इज़ द नेम ऑफ आवर एटीट्यूड, बिहेवियर एंड लैंग्वेज टू अदर्स इन रियल लाइफ। Education is only the weapon by which one can fight and conquer the battle of life. So inshallah असां फाइट कंदासीं एजुकेशन जे ज़रिए ऐं पंहिंजे अमली किरदार जे ज़रिए, ऐं जेसि ताईं असांखे जेको आहे वन सिंध वन पॉलिसी जे तहत पास नथा कनि, असां पंहिंजी तहरीक खे जारी ऐं सारी रखंदासीं इंशाल्लाह। वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी, जिन सां ॻाल्हि ॿोल करे सघियासीं, जिन सां न बि करे सघिया आहियूं, उन्हनि तव्हांजो पैगाम पहुचाए छॾियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर सिंध सरकार खे सोचणो पवंदो। हीअ जेका अहसास महरूमी पकड़ी वई आहे न, असांजा भाइर आहिनि जेके हार्ड एरिया वारा आहिनि, उन्हनि जो राइट आहे, बिल्कुलु उन्हनि खे रोज़गार जो मौक़ो मिलणु घुरिजे, ऐं जेके बंदि स्कूल आहिनि उन्हनि खे खोलाइण लाइ उन्हनि खे अॻिते अचण जो मौक़ो मिलणु घुरिजे, जीअं ॿारनि खे पढ़ाए सघनि। जेकॾहिं 27 मार्क्स खणी ईंदड़ खे नौकिरी मिली सघे थी, उहो मास्टर थी सघे थो, त पोइ हिन इंतिहाई ज़हीन नौजवान, मूंखे ख़बर न आहे न घणियूं मार्कूं खयूं हूंदियूं, पर घटि में घटि 33 त खयूं हूंदियूं, थी सघे थो 39 बि खयूं हुजनि। हिन कहिड़ो ॾोह कयो आहे? हीअ केॾांहुं वञे? सरदार शाह साहिबु ॿुधाए, मुराद अली शाह ॿुधाए, ॿिया ॿुधाइनि, तव्हां हिन नौजवाननि जी हक़ तलफ़ी कंदो त सिंध में को तव्हांजे लाइ का मोहबत त पैदा न थींदी, तव्हांजे ख़िलाफ़ु कावड़ वधंदी। तव्हां कुझु बि कयो, पर हिकिड़ो सदाईं लाइ हिकिड़ी तारीख़ रक़म थी वेंदी। सो तंहिंजे करे तारीख़ में पंहिंजो नालो जेको आहे सो सुनहरी अखरनि सां भले न लिखायो, पर अहिड़ो त लिखाए जो तव्हांखे माण्हू सुठनि लफ़्ज़नि सां यादि कनि।